औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आलम हो उंदा थियो सैयदा ए सोजरो हाय तनी ले हाय जे वांझा थिया हिन वाट खां। नाज़रीन अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां आहियां आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। यकीनन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं बलोचिस्तान अरमाबील लस बेले जे भरिसां, जेको ही मुख़्तलिफ़ हिन पहाड़ जे अंदरि मौजूदु आहियूं। हिन पहाड़नि जे अंदरि शहर रोगान जे नाले सां हिकु अजीब क़िस्म जो मंज़रु आहे, जेको अव्हांखे मुंहिंजे हिन बैकग्राउंड में बि नज़र ईंदो हूंदो। ही जबल जे अंदरि, पहाड़ जे अंदरि मुख़्तलिफ़ इंसानी आबादी असांखे नज़र अचे थी। ईअं खणी चइजे त हिते इंसानी आबादी कम्यूनिटी जे लिहाज़ सां हिकु तमामु वॾी कॉलोनी आहे ऐं तमामु वॾो अंग आहे। 50-60 घर असांखे हिते नज़र अचनि था पिया ऐं उन्हनि घरनि जे अंदरि ख़ासि करे अॼुकल्ह सोशल मीडिया यूट्यूब ते इहे शयूं हलनि पियूं। हिननि जे मुख़्तलिफ़ तहक़ीक़ जा जेके पहलू आहिनि उन लिहाज़ सां त ही जेके आहिनि से जिन्हनि जा घर आहिनि, पर असां जॾहिं हिते पाण ख़ुदि पहुता आहियूं, मुशाहिदो कयो आहे त जिन्नात जो अहिड़े क़िस्म जे घरनि सां को ताल्लुक़ कोन्हे। ही बाज़ाब्ता तौर ते जीअं आम विरांडो हूंदो आहे उहो ठहियलु आहे ऐं उन सां गॾोगॾु वरी असीं जॾहिं उन खे तसलसुल खे ॾिसूं था त साॻिए ई वक़्तु उन घर जे अंदरि अव्हांखे नज़र ईंदो ही जबल पहाड़ी इलाइक़ो आहे, जेको अव्हां ही पहाड़ी इलाइक़ो ॾिसो पिया। हिन पहाड़ जे अंदरि ही सॼो तसलसुल अव्हांखे नज़र अचे पियो। ही कुझु घर आहिनि जेके अव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं ऐं उन्हनि घरनि जे अंदरि ही पूरी कॉलोनी कम्यूनिटी जे लिहाज़ सां अव्हांखे नज़र ईंदो त ही इंसानी आबादी आहे ऐं हिन जे अंदरि रंधिणा ठहियल आहिनि ऐं माण्हुनि जे रध पचाउ जे हवाले सां तक़रीबन 50 खां 60 घर आहिनि। ही मुकमल आबादी जबल शहर रोगान जे नाले सां हितां जा मक़ामी माण्हू चवनि था ऐं तहक़ीक़ जे हवाले सां रिसर्च जा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि, तहक़ीक़ जा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि ऐं उहे माण्हू तहक़ीक़ करण जे लाइ जेके असांजा मुहक़िक़ हिते कही करे आया आहिनि, उन्हनि जे उन तहक़ीक़ खे जेकॾहिं असां परखियूं था, परख कयूं था त उन तहक़ीक़ मुताबिक़ हिननि खे के जिन्हनि जा घर सॾनि था, पर ईअं न आहे। हींअर असां जॾहिं हिते आया आहियूं, हिते अचण खां पहिरीं ॿेले शहर जे अंदरि असांजो मुहक़िक़ आहे ऐं तमामु बहितरीनु तहक़ीक़ करे पियो मोहम्मद करीम, ऐं उन मोहम्मद करीम जी तहक़ीक़ जे हवाले सां उन जी चवाणी त हीउ जेको सॼो तसलसुल आहे सो समूद क़ौम वारो आहे, जेके जबलनि में वॾा वॾा पहाड़नि जे अंदरि घर ठाहींदा हुआ ऐं इंसानी आबादियूं आबाद थींदियूं हुयूं। त यकीननि असां जॾहिं हिते पहुता आहियूं त उहा इंसानी आबादी बि असांखे अहिड़ी तरह सां ई नज़र अचे पई त यकीननि चई सघिजे थो त ही घर के शैताननि जा, के जिन्ननि जा, के ॿियनि जा न आहिनि, इंसानी आबादी जा घर आहिनि ऐं हिकु न पर कई घर आहिनि लातदाद। अंदाज़े मूजिबि 50-60 घर थी सघनि था, अञा उनखां वधीक थी सघनि था ऐं हिते उहे माण्हू कीअं रहंदा हुआ, उन्हनि जी रहणी कहणी कीअं आहे, असीं तहक़ीक़ ऐं तफ़सीर खे जॾहिं पढ़ंदासीं त ख़बर पवंदी त इहो सॼो तसलसुल असां सां असांजा हितां जा मक़ामी माण्हू गॾु आहिनि। असांजो शागिर्द अख़्तर असां सां गॾु आहे। अख़्तर, तव्हां कीअं ॿुधो आहे हिन जे इलाक़ाई रियासत जे हवाले सां त ही घर छा जा आहिनि, कीअं सॾजनि था, तव्हां मक़ामी माण्हू हिन खे कीअं सॾियो था? असां साईं त मक़ामी माण्हू जेके हिन खे चवनि था त हे जिन्हनि जा घर आहिनि और असां पंहिंजे वॾनि खां बि ईअं ई ॿुधंदा आहियूं की हे हिन खे घरनि खे जेको सो जिन्हनि जा घर चवंदो आहे। हालांकि जेके मुहक़िक़ हिते आया उन्हनि खां पहिरियां असां त पुछियो कोन, हे अलहमदुलिल्लाह साईं जहिड़ी छा असांखे तव्हां सां मिलण जहिड़ी सादत नसीब थिए त तव्हां असांखे ॿुधायो की हे जिन्हनि जा घर कोन आहिनि। पहिरीं हालांकि असां हिननि खे जिन्हनि जा घर सॾायासीं और बसि इहो ई असां वटि हूंदो आहे की जिन्हनि जा घर। बाक़ी अॼु अलहमदुलिल्लाह ॾिठोसीं त हिनखे असांखे ॿियो को नओं पॉइंट मिलियो आहे और रिसर्च बि इनशाला हाणे हलंदी हिन ते। साईं आज़ाद रूंझो साहिबु असांजो तमामु बहितरीनु शाइर आहे, तख़लीकार आहे ऐं हिन इलाइक़े सां वास्तो रखे थो। साईं माशाअल्लाह, तव्हां बुज़ुर्ग आहियो ऐं हितां जे इलाक़ाई नेवी में बि रहिया आहियो, फोर्स जे अंदरि तव्हां कमु कयो आहे, तव्हांजी उमिरि बि आहे, तजुर्बो बि आहे। अव्हांजी वॾनि चवाणी हितां जो मक़ामी रवायतूं हिननि घरनि जे हवाले सां छा आहिनि? जी साईं, असुल बसि जेको अख़्तर ॻाल्हि के वॾनि खां त इहे ॻाल्हियूं ॿुधिजनि पियूं, लेकिन ही तहक़ीक़ जो दौरु मतिलबु जदीद दौरु, हिन में ज़ाहिर हर चीज़ सबूत सी ऐं मतिलबु मालूम कई वञे थी की भई सबूत छो की जुनी जा घर कीअं, की जुनी त ज़ाहिर रहण लाइ को घर जी ज़रूरत बि न। असुल हे साईं ज़ाहिर माण्हू ई रहिया आहिनि, इंसान रहिया आहिनि। जीअं क़ुर पाक में बि आहे की मतिलबु
क़ौमियूं जबलनि जे अंदरि घर बनाए रहंदियूं त लॻे ईअं थो की हीअ तक़रीबन उहे ई घर आहिनि। पोइ कहिड़े नबीअ जे क़ौम थिए इहा मज़ीद तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। इन हवाले सां मज़ीद तहक़ीक़ पिया कनि। असां त पहिरीं लस जे माण्हू त बसि रवायती ॻाल्हियूं हलायूं आहिनि की हितां अहिड़ियूं ही क़िस्म घर जूं जेके आहिनि भरिसां कहिड़ो माई पीर सॾिजे जी थो? माई पीर सॼा अक्सर इहे बि इन जे करामत जे हवाले से बि ॻाल्हि कनि की भई इन जी मतिलबु करामत सी ॻाल्हि इहे त थियूं कोई रवायतियूं सर। हा ठीकु आहे न। बिल्कुलु नादरीन, हिते माई पीर जे हवाले सां वरी हिकिड़ी ॿी रवायत जेका मूंखे ॿुधण में आई, असांजे हिननि दोस्तनि ॿुधायो त ही माई पीर पाण अकेली आहे, पर हिन जूं 7 भेनरूं हुयूं ऐं हीअ उन्हनि जा घर आहिनि। हाणे जे 7 भेनरूं हुयूं त हीअ 7 घर न आहिनि, पर हीअ 70 खां वधीक घर आहिनि, 50 खां वधीक घर आहिनि, अंदाज़े खां वधीक घर आहिनि। त उन माई पीर जे हवाले सां बि उनजी तारीख़ का हिस्ट्री अञा ताईं न मिली सघी आहे, पर इहा ॻाल्हि मञण जोगी अञा ताईं असांजे ज़हन में न पई अचे। बहरहाल हीउ जेको हिकिड़ो तसलसल आहे, अल्लाह ताला जी सॼी काइनात आहे, कुलसीरु फिल अर्द, जीअं जॾहिं असां उन काइनात जो सैर कयूं था, घुमूं फिरूं था, त असांखे तमामु कई मुशाहिदा नज़र अचनि था, मुजाहिदा नज़र अचनि था, ऐं उन्हनि मुशाहिदनि मुताबिक़ असां हिते पहुता आहियूं। ऐं अॼोके असांजे हिन तहक़ीक़ वारे सफ़र में हितां जा मक़ामी कई दोस्त असां सां मौजूदु आहिनि। असांजे मुर्शिद मुरबी हज़रत महबूब सजन साईं जन जा प्यारा ख़लीफ़ा साईं अब्दुल गफ़ूर साहिब जन गॾु आहिनि, अल्लामा साईं अब्दुल अज़ीज़ साहिब जन असां सां गॾु आहिनि, मोहतरम मोहम्मद दाऊद साहिबु असां सां गॾु आहे, दाऊद बाकड़ो जेको ससीपुनू खां असां सां आयल आहे, हिन इलाइक़े सां वास्तो रखे थो। ऐं उन सां गॾो गॾु असांजा खोड़ सारा शाइर, आलिम, अदीब, मुफ़क्किर असांजे हितां जा इलाक़ाई मुअज़्ज़िज़ असां सां गॾु आहिनि। साईं हाजी अब्दुल सत्तार साहिबु, हाजी साहिबु तव्हां माशाअल्लाह बुज़ुर्ग आहियो ऐं इलाइक़े जा मुअज़्ज़िज़ आहियो, अव्हां जी नज़र में कीअं आहे हिननि जे बाबति रवायत, अव्हां छा चवंदा? असीं बि पंहिंजे वॾनि खां असां इहे तहक़ीक़ ॿुधंदा आया आहियूं, जीअं अदा अख़्तर चयो की जुननि घर सॾिया था वञनि, लेकिन जुननि जा घर हिन क़िस्म जा नज़र कोन था अचनि की जिन हिन क़िस्म जे घर जी ज़रूरत हूंदी। हे जेके रियाज़ बनाई या कटिंग कयूं, जो कुझु जबल जे अंदरि खुदाई कयूं, उहो इंसान जो कमु आहे। पोइ कहिड़े क़ौमी समूद या कहिड़ी क़ौम आहे जंहिं घरनि में खोटे जबलनि में खोटे घर बनायूं, और ये माई पीर है जंहिंखे माई गुंदरानी भी चवनि था, इन चीज़ मसलो। असीं हितां काफ़ी अर्से खां अची वञूं था और ज़ियारत भी करियूं था उन्हनि सी, अलहमदुलिल्लाह। अॼु अव्हां सां गॾु बि असांखे मतिलबु हाज़िरी नसीब थिए, अव्हां बि असांखे सुठी मालूमात ॾिनी की वाक़ई हे जेके से जिन्हनि जा घर न आहिनि। मज़ीद तहक़ीक़ ऐं मज़ीद तहक़ीक़ जे हवाले सां नाज़रीन, असां जॾहिं हिते पहुतासीं त पहुचण खां बैदि असांखे हितां जा मक़ामी जेके मुहक़िक़ आहिनि उन्हनि असांजो ध्यानु छिकायो आहे त समूद क़ौम वारो तसलसल। मूं ताज़ो सिंध इस्लाम साइंस ऐं फ़लसफ़ो किताबु लिखियो आहे, उन जे अंदरि मूं अहिड़े क़िस्म जा उहिञाण किताबनि, मुअर्रिख़नि, मुहक़िक़नि जे हवाले सां ॾिना आहिनि, पर जीअं ई मूंखे ख़बर पई त उन जा उहिञाण, उन जा आसार समूद क़ौम वारा असांजे हिन सरज़मीन सिंध, छो त असल में हींअर असां जिते मौजूदु आहियूं अरमाबील लस ॿेले जे अंदरि, इहो लस ॿेले वारो ही इलाइक़ो सरज़मीन सिंध, ख़िते सिंध, किरमान ताईं असां हींअर हिन खां बैदि में कुझु सफ़र करे आया आहियूं, किन साहब किराम जे मज़ारात तां थी आया आहियूं, किन साहबनि जे मज़ारात जी अञा बि तहक़ीक़ उहा अव्हां जे साम्हूं रखंदासीं। पर हीअ जेके असांखे घर नज़र अचनि पिया, इहे घर यकीनन इंसानी आबादी जा आहिनि, ऐं इहे के ताक़तवर जोहर वारा ताक़त वारा इंसान हुआ, ऐं उन्हनि इहे घर ठाहिया आहिनि। रुगो घर ठाहिणु जबल में मसइलो न आहे, पर उन्हनि जो ज़रिए मुआश कीअं हूंदो, उन्हनि जो खाइणु पीअणु छा ते हूंदो, ऐं इहो बि हिकिड़ो तमामु वॾो सवाल या निशान आहे जंहिं जे हवाले सां तहक़ीक़ करे सघिजे थी। असां चाहियो त अॼु हिते पहुता आहियूं त अव्हां सां ही जेको आहे जदीद तहक़ीक़ आहे, रिसर्च कयूं तमामु वॾे अंग में। हिकु भेरो अव्हां ॾिसी सघो था कैमरा जी नज़र में त हीउ पूरो पहाड़ आहे शहर रोगान जे नाले सां, ऐं हिन शहर रोगान जे हवाले सां पूरे पहाड़ जा 2-3 पासा जेके आहिनि उहे मुकमल तौर ते घरनि सां सजायल आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ जबल जे अंदरि घर ठाहिया विया आहिनि, ऐं उहे ठहियल घर जेके आहिनि अव्हां ॾिसी रहिया आहियो त उन्हनि माण्हुनि जी आबादी बज़ाहिर कमरे जे निगाह सां अव्हांखे ॿाहिरां ई सिर्फ़ु रुगो उनजो घर दरवाज़ो नज़र अचे थो, पर उन दरवाज़े जे अंदरि जॾहिं घिरी वञिजे थो त जबल जे अंदरि हिकिड़ो तमामु वॾो सिलसिलो आहे उन्हनि घरनि जो।
ऐं उहे घर बाज़ाब्ता तौर ते जंहिं में रंधिड़ा ठहियल आहिनि, उथण वेहण जी रोज़मर्रा जी इंसानी ज़िंदगीअ जा जेकी बि उहिञाण जेकी बि आसार आहिनि उहे असांखे हिते मुकमल तौर ते मिलनि था ऐं उहे उहिञाण उहे आसार वधीक तमामु तहक़ीक़ तलब आहिनि। बहरहाल ज़िंदगी साथ ॾिनो ऐं इन जे हवाले सां जदीद तहक़ीक़ जेतिरो असांखे मिली सघी इनशा अल्लाह अवां सां शेयर कंदासीं। इन ते पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो। आजिज़ रहमतुल्लाह लाशारी खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत, पाकिस्तान पाईंदाबाद। जिथे हुजो ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो, पंहिंजे दुआउनि में यादि रखंदा। अल्लाह निगहबान।